अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अब्दुल हमीद खोसो ऐं मेहरान प्रेस क्लब की टीम हिते मौजूदु आहे। ही रईस दाइम खोसो जा हारी आहिनि रज़ा खोसो ऐं ॿिया। हिननि एहतजाज कयो आहे। शाम जो हिकु मुबैना वाक़ियो पेश आयो आहे। हिननि जो चवणु आहे त असांजो घरु भट्टी रोड ऐं ॿेटो बाईपास वटि पुलिस चौकी आहे भट्टी रोड जी, उते आहे। उते रईस दाइम खोसो जी ज़मीन आहे ऐं उन ज़मीन जे भर में कुझु वक़्तु अॻु में हिकु फहाशी जो अॾो हलंदो हुयो। हिकु घरु हुयो जेको रईस दाइम उहो उतां ख़तमु कराए छॾियो, मगर जेके माण्हू हुआ उते इहो बुरोफेल करण ईंदा हुआ उहे हिरियल हुआ। ऐं अॼु बि ईअं हिकिड़ा चांडिया धुर जा ॿ नौजवान हिकु मासूम छोकिरे खे उते खणी आया ऐं उन सां बुरोफेल करे रहिया हुआ। जॾहिं त असांजा उते ॿचिड़ा आहिनि, असांजो उते घरु आहे ऐं असां हिननि खे ॾिठोसीं, असां उन्हनि खे रोकियोसीं त हू असां सां विड़ी पिया ऐं असां बि उन्हनि सां विड़ी पियासीं। इन दौरान पुलिस वनफाए उते पहुती त उन्हनि अची उन्हनि ॿिन्ही खे पतो, असां उन्हनि खे हक़ीक़त कईसीं त उन्हनि खे गिरफ़्तार कयो। त वरी ॿी वनफाए पुलिस अची वई ऐं उन्हनि असांजो छोकिरो आहे साले खोसो उनखे बि खणी हलिया विया। जॾहिं हू थाणे ते पहुता त चांडियुनि जा ॿिया वॾा माण्हू आया ऐं उन्हनि उबतो इल्ज़ाम वरी असांजे छोकिरे ते हयो त हीअ असांखां फुर पिया कनि, जॾहिं त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। वधीक ही हिते पाण मौजूदु आहे रज़ाक खोसो, उन खां पुछंदासीं रज़ाक छा मसइलो आहे, छा हक़ीक़त आहे? असांजो घरु आहे हिते बाईपास ते, रईस दाइम जो ज़मीन आहे, असां हुनजा हारी आहियूं। असांजे घरनि जे अॻियां पहिरीं ईंदो फाशी वॾो, पुलिस खे बि ख़बर आहे, सॼी जॻह खे ख़बर आहे। उहो असांजे रईस दाइम डराए छॾियो, ॿियनि माण्हुनि ओड़े पाड़े सभिनि डराए छॾियो। हाणे उहो थियो पट, उते रोज़ाना इहे माण्हू ईंदा आहिनि, अॼु ग़लति हरकतूं ग़लति कम था कनि अची असांजे घरनि जे अॻियां। असां हिननि खे ॾिठोसीं, अॻु में बि आया पिट चकर, असां ॾिठोसीं, ॾिसी करे असां हिननि खे रोकण जो कोशिशि कयोसीं। मेरी निबिटा भॼी असां पहुतासीं, वञी खे पको थियो भाई छा था कयो तव्हां हिते? मासूम ॿारड़ो खणी आए, 10-11 सालनि जो छोकिरो खणी आयो आहे, हुन सां ग़लति हरकत करे पियो असांजे घरनि जे अॻियूं ॿचनि जे अॻियूं। सो असां हिन खे रोकण जो कोशिशि कयोसीं, असांखे हिन हक़िलो ॾिना आहिनि। मां चांडिया मूंखां पोइते थियो, पोइ असां बि डिॼी वियासीं, असां साइड करे बीठा ॻाल्हायूं पिया। मथां पुलिस अची वियो, वनफाए अची विया। असां उन्हनि सां हरकत कयोसीं, उन्हनि हुननि खे पकिड़े वेहारियो मोटरसाइकिल ते। चंबा बि हिननि खे ॿ टे हयूं, तव्हां ग़लति हरकत था कयो, ग़लति कमु था कयो, उन्हनि खे पकिड़े विहारियो मोटरसाइकिल ते। वरी ईअं कंदे वनफारा ॿिया अची विया त साले परियों अचे पियो ॿार खयो, उन्हनि ॾिठो मूंखे, उहो बि लड़ी आयो आहे, ॿार छॾे उते इहो बि आयो लड़ी। त मथां ॿियो पुलिस अची वियो त उन्हनि वरी पकिड़ो अची साले खे। ईअं हुननि दांव कया असांखां फुर था कनि, इहे दांव कयूं असांजे हमरा खे, साले खे बेगुनाह खयूं, पुलिस निकितो हले वियो। असां खुटको बिना खुटके वेही रहियासीं, हे साले खे खयूं हलिया विया। उते चांडिया बिरादरी जा ॿिया माण्हू पहुता, पंहिंजे हमराहनि खे आज़ादु कयो, निकिता हलिया विया। उते वञी असां ते इल्ज़ाम हयो साईं असांखे फुर पिया कनि। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, फुर जी का मसइलो ई न आहे। असांजो घरु आहे उते, तव्हां ॾिसो अची जवाबदार ॾिसो अची, दादू SP SHO मेहड़, हिन खे असां अपील था कयूं, तव्हां अची जवाबदार ॾिसो अची, उन खां पोइ तव्हां असांजो हक़ु कयो, असांजे छोकिरे खे आज़ादु कयो वञे, हुननि ते FIR कयो वञे। नाज़रीन, ही बुंडो ही बेड़ जा रईस दाइम खोसो आहे, उन जा हारी आहिनि। हिननि हिकु मुबैना राति शाम जो मसइलो थियो हुयो, चांडिया बिरादरी जा माण्हू छोकिरा हुया नौजवान, जिन हिकु नंढे मासूम खे सगीर ॿार खे हिननि जे घरनि जे अॻियां अची ऐं बुरोफेल करण जी कोशिशि कई। हिननि उन्हनि खे रोकियो, झगड़ो थी पियो, वनफाए आई, वनफाए वारनि उन्हनि ॿिन्ही खे बि पकिड़ो। वरी ॿिया वनफाए वारा आया, उन्हनि वरी हिननि जो साले खोसो आहे उनखे बि पकिड़े विया। उते पहुता उन्हनि जा वॾा आया ऐं उन्हनि पंहिंजा छोकिरा छॾाए ऐं उबतो हिननि ते इल्ज़ाम हयो त हीअ असांखां फुर पिया कनि। हिननि SSP दादू, DSP मेहड़, SHO मेहड़ खां अपील कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं शफ़ाफ़ जांच करे असांजे हमरा खे आज़ादु करे ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे।